माफी आया तभी बगावी पर कोई मिली न माफी आई शफी का शाफी शब में शफा करे मते बमेहरबानी मते बमेहरबानी सगदर तो सदो तुझी सना कदो सगदर तो सदो तुझी सना कदो बमेहरबानी मते बमेहरबानी आशिक रहो रड़िया अचो आखिरी घड़िया आशिक रहो रड़िया अचो आखिरी घड़िया लाइला अलग लड़िया हाफिज खुदा करे मते बमेहरबानी मते बमेहरबानी सदका सवा करे माला इलाज आया मुझी दवा करे मते बमेहरबानी मते बमेहरबानी जमा सवरी हिकिड़ो किताब आहे मवाइज़े दाऊदिया यानी तव्हां ॿुधो जंहिं जवान पहिरीं पहिरीं कॉन्फ्रेंस ख़त्म नबूत कॉन्फ्रेंस हिन इलाइक़े में कई हुई ऐं उन कॉन्फ्रेंस में साईं ख़िताब कयो हज़रत अल्लामा मौलाना साईं नाले मिठो रहमतुल्लाह ताला अलैह सुभान अल्लाह कोन था चओ सुभान अल्लाह उन साईं जे वालिद साहब जे निस्बत सां पर साईं हज़रत अल्लामा फाज़िल नौजवान गुलाम मुस्तफ़ा बुगियो साहब जन तकरीर जो किताब लिखियो आहे 12 महीननि जूं तकरीरूं आहिनि हिन किताब में हिसो पहिरियों आहे 12 महीननि जी तकरीर जे हवाले सां ही किताब आहे मां सम्झां थो जेके कापियूं आहिनि अॼु कोटलाल वारा वठिजो ॿियो न त भला पढ़ंदो त तव्हांजी कुझु त दिलबाग बहार थींदी ही किताब लाज़मी वठो तकरीर जो किताब आहे हिन में तव्हांखे मसला मसाइल अहिड़ा हूंदा जेके शायदि जर में तव्हां मुंदल हूंदो पर उहे तव्हांजा मसइला हल थी वेंदा सुभान अल्लाह ही किताब अचे त किताब ई वठिजो सुभान अल्लाह हाणे अल्हम्दुलिल्लाह साईं जन तशरीफ फरमा थी चुका है खसूसी खिताब जहाँ हस्ती जो है तशरीफ फरमा थी चुका है मशहूर जोड़ी आए 22 मुहर्रम शरीफ तवज्जो आहे तव्हांजी मोहम्मद अची बेचारो मां झूनो आहे उहो ॿई हथ मथे करे थो चवे जागा थो तव्हां सुभान अल्लाह 22 मुहर्रम शरीफ अरबा जे ॾींहुं हाफिज़ साईं लाल खानदारी वटि ठार चाढ़ी नज़्म दौर अज़ीम शान जलसो आहे जंहिंमें खसूसी खिताब हाज़िर नौजवान हज़रत अल्लामा मौलाना साईं मोहम्मद आलम नईमी मीरजत साहब जन जो सॼी जमात के हाफिज़ साईं लाल खान दायरी जे तरफ़ खां इहा दावत वई
फकीर जो होंदो साईं किताब खसूसी साईं मोहम्मद आलम जो होंदो तो मैं अर्ज पे कहा था पहली कॉन्फ्रेंस ते दुनिया सजी के खबर आ कहीं खां बिगाल गुजे काने का मुझा सजण जंहिं दुकान ते जेको सौदो हूंदो आ वो परे खां नज़र ईंदो आ उहो ई सौदो मिलंदो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं दुआ करो सुभान अल्लाह को दुआ हिननि खे घुराया ॿियो अञा दुआ ज़िक्र हुसैन बणा चुस्त थी वियो। सुभान अल्लाह चलो विया तो बस सरो ठीक है माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तमाके खबर आ चलो साईं रियात जी गाल के नफा मोटा तो कोई कृष्ण भाई के मान सही पहली कॉन्फ्रेंस इन कोट लालू चौधरी मां चंदे जे ला जेकर के वट वणो पिया पंजे वट 5 रुपया 10 रुपया दई वडो एहसान हिकिड़े कयो जंहिं 50 रुपया ॾिनो। सुभान अल्लाह चवनि पिया ख़त्मी नबूवत छा आहे अल्लाह जे फज़ल सां हज़रत अल्लामा सिंह नाले मिठो रहमतुल्लाह ताला रे आया उन खां बाद में वरी मुफ्ती आज़म शेर मुस्तफा 16 साल आया 16 साल मूंखे रब जी इज्जत जो कसम आहे जे कॾहिं हिन इलाइक़े जे अंदर तव्हांखे ख़बर आहे हिन मस्जिद जे अंदर कादियानी नमाज पढ़ाए वेंदा हुआ कादियानी सां उज़ही मुसलमान कुर्बानी कढ